अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 2 फरवरी वेनसडे। हाय ऐं मां जेको आहे 2 ॾींहंनि जे कंप्लीट रेस्ट खां पोइ अॼु सोचियमि त व्लॉग बि ठाहियां थी ऐं हे कुझु न कुझु कम बि कंदमि। रात जो मां हे चिकन ऐं दाल बॉइल करे रखी त मूंखे इन्हनि जा ठाहिणा आहिनि कबाब। सो इन्हनि खे फ़िलहालु कढी थी रखां, फ्रिज में विझी छॾिया त जीअं इहे थोरा रूम टेम्परेचर ते अचनि। ऐं हे ॾिसो, अॼु मां 2 ॾींहं रेस्ट करण खां पोइ कमु करणु उथी आहियां। ज़ेरा कोन आई आहिनि, महिल 10 थिया आहिनि ऐं इहे थांव बि मूंखे धोइणा आहिनि। उन खां सवाइ हिन में कुझु गरम मसाला आहिनि। जीअं असां वठी आयासीं ग्रॉसरी त मूंखे गरम मसालो पीसणो हुयो त 2 ॾींहं मां कमु न कयो त मां हिनखे छॾे ॾिनो। मां सुञाण ते चयो उन्हनि खे टच न कजांइ त मां पाण ई जेको आहे फ्रेश मसाला जेके आहिनि लाहींदमि बर्निन में ऐं उन्हनि में जेके बचियल भुरियल पिया आहिनि त उहे कढंदमि त उन्हनि खे मूंखे गरम मसालो पीसे रखिणो आहे। सो ही सॼा फ्रेश गरम मसाला गेंदा मुख़्तलिफ़ जाज़ जेके बि इन्हनि जा आहिनि। ऐं उनखां पोइ मां त मां हमेशह ईअं ई कंदी आहियां त जेको बि चूरो बचंदो आहे, फोटा वग़ैरह जेके भॻियल हूंदा आहिनि या दालचीनी जी जेका भोर हूंदी आहे त उहे सभु अहिड़ियूं शयूं मां विझंदी आहियां पीसण जे लाइ गरम मसाले में। सो बसि सर मुंडा ते ई ओले पड़ गए जो त मां 2 ॾींहं आराम कयो। अॼु मां जीअं कम ते उथियां थी एक्स्ट्रा कम बि करिणो आहे। एक्स्ट्रा कम यानी थां धोइणु, हाणे हे त रुटीन जा आहिनि। सो बहरहाल बिस्मिल्लाह कयूं था। मसाला सभु लाहे छॾिया बर्निन में ऐं हे रेडी आहे मसालो पीसण जे लाइ। ऐं जीरो ऐं सुरई जीरी सोइण में मूंखे इलाही टाइम लॻी वियो, पर बहरहाल कमु थी वियो। सो हाणे हितां शयूं समेटींदमि, उनखां पोइ थांव धोईंदमि ऐं पोइ अॻियां हलाए कम जी। सो गरम मसालो फ़िलहालु त रखां थी, थांव धोई वठां, उनखां पोइ ॾिसां थी। थांव धोई आई आहियां ऐं हाणे पाइप बि धोतमि, पाणी ॾींदमि ॿाहिरि। हफ़्ते खां मथे थी वियो आहे, मां सम्झां थी या त हफ़्तो थी वियो हूंदो। सो इहो कमु कंप्लीट करे वठां। ॿाहिरि पाणी ॾेई आयमि ऐं अङण खे बसि ईअं ई बसि हल्को ई साफ़ु कयो आहे। बाक़ी हितां वारे प्लांट्स खे मां कल्ह पाणी ॾिनो, हुनखे नथी ॾियां। पाइप हिते ई रखियो आहे फ़िलहालु, थोरी देरि खां पोइ अची वेड़ींदमि। ऐं प्रॉपर सफ़ाई मां हितां जी इन करे न कई आहे, प्लांट्स खे बि न धोतो आहे, छो त उहा प्रिडिक्शन आहे अॼु त कराची में मंझंदि खां शदीद हवाऊं हलंदियूं। हवा माना पोइ मिटी बि, तंहिंजे करे को फ़ाइदो न थींदो। सो मां सिर्फ़ु ईअं हल्को वाइपर हणी पाणी कढी छॾियो आहे, पाइप साइड ते आहे। थोरी देरि खां पोइ अची वेड़ियां थी, तेसि ताईं अंदरियों कमु कंदासीं। चिकन जो टेम्परेचर थी वियो नॉर्मल ऐं मां हिन मां हॾियूं कढी छॾियूं आहिनि। बसर हिन में सना कटे विधा आहिनि। सुबुह जी सुराणी धाणा ऐं सावा मिर्च कटे वई। हूअ सुराण घर में हूंदी आहे त मूंखे उहा सन्हड़ा चॉप्ड बसर कटे ॾींदी आहे, पर उहा घर में न आहे। इन करे मां सना सना स्लाइस करे ऐं हिन में चिकन ऐं दाल सां गॾु विझी छॾिया आहिनि त पाण ई चॉप थी वेंदा। सो हाणे मां हिते कमु शुरू कंदमि। हिते मसालो पीसजे थो ऐं हिन पासे मां ॾही ॼमण लाइ रखी आहे। कंटिन्यू किचन जो कमु आहे ऐं बोड़ खे बि दम ॾिनो अथमि। सो ही पची रहिया बोड़, कम जो सिलसिलो जारी आहे। ऐं हीअ जेको गरम मसालो मां पीसियां थी, इहो मूंखे 1.5 महीनो हली वेंदो, छो त असां घणो न गरम मसालो यूज़ कंदा आहियूं। माना बार बार त यूज़ कंदा आहियूं, पर क्वांटिटी घटि इस्तेमालु कंदा आहियूं। सो बहरहाल कमु हले थो पियो। मां अची वई आहियां वापसि 2 ॾींहंनि जे रेस्ट खां पोइ। ऐं गले जी ख़राश जेका आहे न, उहा बहरहाल तंग कंदी थी रहे, छो त सीज़न अहिड़ो आहे, हवा में मिटी बि आहे ऐं थधि अचे वञे थी, अजीब सूरत हाल आहे। हालांकि मां हिन महिल लॉन जा कपिड़ा पाए वेठी आहियां। सुबुह मां कंटिन्यू कमु कयो त मूंखे ॾाढी गर्मी पई थी। त इहो आहे जो कुझु ॻाल्हाइण सां या मतिलबु घणो ॻाल्हाइण सां निड़ीअ में जेको आहे न वरी गड़बड़ शुरू थी वञे। सो मिड़ई कुझु ॻाल्हाइबो, कुझु चुप रहिबो। ऐं अॼु मां पंहिंजे यूट्यूब चैनल जो नालो थोरो शॉर्ट कयो आहे। शुरू खां नसरीन वफ़ाई हो, पोइ वरी मां नसरीन वफ़ाई सां गॾु सिंधी यूट्यूबर बि हुयऊं। त काफ़ी अरसे खां मां फील पई कयां त मतिलबु ड्रिघो थी वियो इलाही, त मां पोइ अॼु उनखे वापसि नसरीन वफ़ाई करे छॾियो। ऐं मुंहिंजो जेको यूट्यूब सां रिलेटेड पेज आहे फेसबुक ते, उनजो नालो बि नसरीन वफ़ाई करे छॾियो आहे। सो उहो मुंहिंजो पर्सनल प्रोफाइल कोन्हे, पर मुंहिंजे यूट्यूब चैनल जो पेज आहे। सो मां चयमि तव्हांखे ॿुधाए छॾियां, मथां तव्हां सोचो त इहो अचानक छा थी वियो आहे। इहो मां पाण ई कयो आहे ॼाणी वाणी, छो त इलाही ड्रिघो नालो पियो थी वञे। मूं चयो त बसि मुंहिंजे पंहिंजे ई नाले ताईं
जेको आहे महदूद हुजे त बहितरु आहे। ऐं मंझंदि खां पोइ मंझंदि जी मानी ऐं नमाज़ खां पोइ मां कंटिन्यू रेस्ट कंदी रही आहियां। विच में 3 पहिरीं नमाज़ पढ़ियमि, हाणे सांझी नमाज़ पढ़ी आहे। सो रात जी मानी में ॾिसंदासीं, कुझु न कुझु बचियलु पियो आहे, उन सां ई गुज़ारो कंदासीं अल्हम्दुलिल्लाह। त का मजबूरी न आहे, पर जॾहिं पियो आहे त पोइ ॿियो छो पचायूं। सो फ्रेश मानियूं पचंदियूं, ॿोड़ मंझंदि वारो पियो आहे। ऐं कमकारियूं इहे ज़िंदगी जो सिलसिलो आहे, रोज़ानो हलंदा रहंदा। अॼु जो बि व्लॉग ॾाढो नंढो आहे, हालांकि मां कमु इलाही कयो आहे, पर ज़ाहिर आहे उन में शेयर करण जे लाइ त पोइ हाणे थोरो थोरो ई शेयर थो करे सघिजे। हाणे फुल टाइम पूरो प्रोसेस मां कबाब ठाहिया त उहो त ॾेखारणु पॉसिबल न आहे, तंहिंजे करे कटे कटे ॾेखारिणो हूंदो आहे। सो इनशाला ईअं ई सिलसिलो जारी रहंदो। अॼु जीअं वापसि शुरू कयो आहे। ऐं इलाही ॼणनि मूंखां पुछो त लास्ट व्लॉग छो, हालांकि कंहिं बि पोइ इन जो मतिलबु आहे त पूरो व्लॉग नंढो आहे, नंढिड़ो टाइनी व्लॉग त हुयो। लास्ट इन लाइ लिखियो हुअमि जो ब्रेक विच में आयो 2 ॾींहंनि जो, ठीकु आहे। सो इनशाला हाणे जहिड़ो तहिड़ो नंढिड़ो वॾिड़ो जहिड़ो व्लॉग ठहियो, मुंहिंजो सिलसिलो जारी रहंदो हर रोज़ु इनशाला। छो त मां पाण बि उदास थी थियां, मां पाण बि मिस थी कयां, त आदत थी वई आहे हाणे मूंखे इहो सभु कुझु कंदे कंदे। सिलाई इलाही ॾींहंनि खां कोन कई आहे। मां पंहिंजा कपिड़ा त हिन सियारे में सिबिया ई कोन्हनि, के उहे ईअं जो ईअं कचा वॻा पिया आहिनि मुंहिंजा, हिकु ॿ त कटियल बि आहिनि, उहे बि न सिबिया आहिनि। सो बहरहाल हर कम जो वक़्तु मुक़ररु आहे। सो जॾहिं हुननि जो टाइम हूंदो तॾहिं सिबिजी बि वेंदा। रिलीव आहे, अध में अहिड़ो ब्रेक लॻो आहे जो अञा ताईं ब्रेक आहे, त अञा ताईं उनखे मां हथु न लाथो आहे वरी। अमां जन जे अचण खां पहिरियों जीअं मां उनखे मशीन खे बंदि करे ढके छॾियो त बसि उहा उअं ई पई आहे। सो बहरहाल कम थींदा रहंदा आहिनि। ऐं सुस्ती ऐं चुस्ती इहे त ज़िंदगी जा हिसा आहिनि, लाह चढ़ा लाज़मी आहिनि। सो उहो ई मूंसां बि थी रहियो आहे। ऐं अॼु हवा थोरी मज़े जी पई लॻे, वणंदड़ बहार जहिड़ी हवा। हालांकि बहार 15 फेबरवरी खां पोइ शुरू थींदो, पर बहरहाल हाणे बहार जा आसार आहिनि। अॼु हवा ॾाढी हुई सॼो ॾींहुं, जीअं त प्रिडिक्शन हुई, मिटी बि हुई चङी, ऐं ज़हरा बि कोन आई। त उहे उअं ई हिकु ॾींहुं न ईंदी आहे त असां सफ़ाई जी परवाह न कंदा आहियूं, थांव धोइणा पवंदा आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। बाक़ी जेकॾहिं 2-3 ॾींहं कंटिन्यू न अचे त पोइ सफ़ाई बि करणी पवंदी आहे। सो अॼु त मां ॼाणी वाणी छॾे ॾिनो, मुंहिंजो उअं ई हवा में मिटी आहे इलाही। सो बहरहाल इहे आहिनि हाल अहवाल। थैंक यू सो मच, तव्हां मूंखे मिस कयो सभिनी, ऐं तव्हांजे इन कमेंट्स ते ऐं तव्हांजे फीलिंग्स ते जेको आहे मां ध्यानु ॾींदे वापसि अची वई आहियां। वरी जेकॾहिं मां फील कयां न त माण्हू मां बेज़ार थी विया आहिनि, त मां यकीन कयो मां वरी वापसि कॾहिं न ईंदमि, यानी डेली लाइफ व्लॉग्स में। बाक़ी त मुंहिंजो क्रिएटिव वर्क त उहो कंहिं बग़ैर मां रही नथी सघां। फेसबुक ते बि अञा ताईं काई वीडियो न ठाही आहे, सो प्लान कयां थी त उते बि कुझु न कुझु शेयर कयां। इनशाला गॾु हूंदासीं। व्लॉग खे हिते ख़तमु थी कयां अॼु, ऐं मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार, ख़ुशि जो, सलामत जो, आबाद जो। इनशाला सुभाणे वरी मिलंदासीं।